जमालो सोना माण्हू सिंध जा हो जमालो हो जमालो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई पारां सिंध मुंहिंजे साह में जे सिरे हेठि अज़ीम शान सकाफ़ती तक़रीब दुबई जे पाइड ऑडिटोरियम में कोठाई वई। तक़रीब में गॾियल अरब इमारतुनि जे मुख़्तलिफ़ रियासतुनि मां हज़ारे मर्दनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि शिरकत करे सकाफ़त सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो। प्रोग्राम में आयल महिमाननि खे मुस्लिम बुर्दी आजाणो पेश कयो ऐं प्रोग्राम जे सहकारी साथियुनि जा मरकज़ी ऑर्गेनाइज़र जावेद कोरी जो डॉक्टर वाजिद हैदरी थोरा मञा। सिंधी एसोसिएशन ऑफ यूएई जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र माजिद हैदरी चयो त जंहिं अंदाज़ सां गुज़िरियल हिकु ॾहाके खां सिंधी क़ौम पंहिंजे सकाफ़ती माज़ तां पाण मुंझरायो आहे उन जो मिसाल नथो मिले। सकाफ़ती प्रोग्राम जो महिमान ख़ासि यूएई जो शेख मोहतरम बू अली अब्दुल्ला हो, जे ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सकाफ़ती तक़रीब में शिरकत करे खेसि ख़ुशी थी आहे। सकाफ़त जी ख़ूबसूरत महफ़िल में डिप्टी काउंसिल जनरल पाकिस्तान ध्यानचंद महिमान ख़ासि जी हैसियत सां शिरकत कई, जंहिंखे डॉक्टर वाजिद हैदरी अजरक जो तोहफ़ो पेश कंदे शील्ड ॾिनी। नालेवार दानिशवर ऐं अदीब जामी चांडो बि तक़रीब में महिमान ख़ासि तौरु शरीक थियो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे संदसि चवणो हो त दुबई में सिंधी सकाफ़ती तक़रीब में हज़ारनि जंग में सिंधियुनि जी शिरकत ॾिसी इंतिहाई ख़ुशी थी आहे। तव्हांखे मुबारक हुजनि जो तव्हां हिन मुल्क में हिकु नंढड़ी सिंध अॼु तव्हां हिते असांखे ॾेखारी आहे जेका असांजे साम्हूं मौजूदु आहे। प्रोग्राम में मज़हर अब्बासी, इलाही बख्श, बकिक, कादिर सरकी, अब्दुल हफीज़ कलवड़, कतर में आयल असलम बुर्दी, सजाद हैदरी, मोहतरम समरिंगीन जावेद, मोहतरम सारंग सिंधी खे मनता अवार्ड ॾिना विया। प्रोग्राम जी कार्रवाई जग मशहूर कॉमेडी शुरा शुमर अली विल मला हलाई असगर खोसो पंहिंजे रिवायती अंदाज में कॉमेडी करे खूब दाद हासिल। आख़िर में क़ौमी रागी उस्ताद शफी फ़कीर, सुबी रागी ख़ालिद भट्टी, फिदा हुसैन डिपर ऐं हुमा बंदो ख़ूबसूरत आवाज़ में ॻाए माण्हुनि खे जुमाए छॾियो। प्रोग्राम में डॉक्टर सलीम शेख चाचा, अल्लाह नवाज मेमन, जुल्फ़कार बुलेदी, एमबी सिंधी अब्बास कोरेजो, दानिश हैदरी, शाहिन लगारी, मुमताज़ सिंधी, जावेद परियूश, शिराज जमाली, अली रज़ा इमरान तुनिया ऐं ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम में मुतारिक नौजवान सरफराज अबड़े ऐं मुस्लिम तुने जे अलमनाक विछोड़ ते 1 मिनट जी ख़ामोशी अख्तियार कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।